वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो को ख्याल को न कयो तो को ख्याल को न कयो तो तके जो अंदर वठियो तके जो अंदर वठियो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो को ख्याल को न कयो तो को ख्याल को न कयो तो तके जो अंदर वठियो तके जो अंदर वठियो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो सारे फलक ते लाली तुझे गलन जी आहे 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 यो दिल के जिए जो दिल बर हो या दिल के जिए जो दिल बर तो खून अज कयो तो खून अज कयो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो को ख्याल को न कयो तो को ख्याल को न कयो तो तके जो अंदर वठियो तके जो अंदर वठियो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो वाह 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 बेहतरीन बेहतरीन ईद मुबारक मेहमान हूंदा आहिनि जेके अचण सां ई मन ई हलचल मचाइजी वेंदी आहे अॼु जो ईद जो ॾिहाड़ो तमामु स्पेशल आहे जंहिंमें प्यार कंदड़नि सां गॾु ईद मल्हाइजे थी जंहिंजो ख़ासि ख़्यालु रखियो आहे असांजी टीम असांजी धरती टीवीअ ऐं मुंहिंजी ईद खे ईद बणाइण में इन्हनि में सभिनि मां वॾो हथु आहे धरती टीवी धरती चैनल वारनि जो असां सां गॾु हिकिड़ो नओं महिमान मौजूदु आहे जेको असांजे ॻाल्हियुनि में चारि चंड हणी वेंदो ऐं हैदर जी मुस्कुराहट ॾाढी दिलचस्प लॻी पई अॼु हिन वक़्तु पर असांजे महिमान जे लाइ हिकिड़ी ख़ासि तारीफ़ असांजे महिमान जो महिमान अहिड़ा हूंदा आहिनि जिन जे लाइ बाक़ाइदा हिकिड़ो तत्व ॿधबो आहे अॼु माशाल्लाह हिकु अहिड़ी शख़्सियत असां वटि मौजूदु आहे जंहिं शख़्सियत जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे असांजे हिन जेको साथी असांजो होस्ट आहे को होस्ट जेको असां गॾु मुंहिंजी लाइफ में पर्सनली तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे ऐं जेको आहे मां ज़रूरु चवणु चाहींदसि इन हवाले सां त मां अॼु जेको बि आहियां जेका बि आहियां ऐं अॼु वेठी आहियां छो त असांजी सिंध में मां इहो तमामु महसूसु कयो आहे ऐं अॼु ईद जे ॾिहाड़े ते मां शेयर करणु चाहींदसि त हिकु औरत जॾहिं घर मां निकिरे थी पंहिंजे करियर ठाहिण में पंहिंजी सुञाणप खे बरक़रार रखण में कोई पंहिंजा ख़्वाब आहिनि के पूरा करणु निकिरे थी त उनजे पुठियां उनजे घर भातियुनि जो सभिनि मां वॾो हथु हूंदो आहे स्पेशली जीवन साथीअ जो त ईअं ई मुंहिंजी लाइफ में जेको सभिनि मां वॾी सपोर्ट सभिनि मां वॾो केयर ऐं प्यार ऐं मोहबत जी जेका एलिमेंट आहे उहो मुंहिंजे घर भातीअ जे करे आहे मुंहिंजे जीवन साथीअ जे करे आहे ऐं अॼु असांजे प्रोग्राम में महिमान तौरु बि मौजूदु आहिनि अमर पीरज़ादो
तमामु बहितरीन शाइर ऐं सिंध जो ख़ूबसूरत नौजवान शाइर। अमर फैज़ल साहब वेलकम चवंदा महिरबानी तव्हांखे अवां जी। ऐं तव्हांखे ईद उल अज़हा जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि अवांखे मुबारकूं। ऐं माशाल्लाह अवां अॼु तव्हांजी वाइफ बि मौजूदु आहे, तव्हांजी फैमिली पूरी आहे, असां बि तव्हांजे सम्झो घर जा भाती जी। ऐं भाउर तव्हांजा। जी जी बिल्कुलु। सो छा कुर्बान कयो आहे? जानवर जानवर ज़िंदगीअ में जेका आहे न उहा फ़िलहाल इहो ईद जो जेको मैसेज आहे इहो सेक्रीफाइस जो, इन जे कॉन्सेप्ट खे सम्झण जी ज़रूरत आहे। असां ज़िंदगीअ में जेसिताईं सेक्रीफाइस नथा कयूं पंहिंजी अना खे, पंहिंजे मफ़ादनि खे, पंहिंजे फ़ाइदनि खे ॿियनि जे फ़ाइदनि लाइ, तेसिताईं असां सुठा इंसान नथा थियूं। ज़ाहिर आहे जीअं भाख चयो उहे हिते मौजूदु आहे, पोयां असांजा घर वारा जा ॿार असां ॿिन्ही जा घर में आहिनि, त असां हुननि खे हिकिड़ी सेक्रीफाइस ॾेई हिते मौजूदु आहियूं। पर इहो समाज लाइ ज़रूरी आहे। हिकु औरत जेका आहे समाज में जेकॾहिं पंहिंजो कारज नथी निभाए त पोइ हुनजी तालीम, हुनजी अपब्रिंगिंग उहा ॼण त ज़ाया थी वञे। हिकिड़ियूं औरतूं अहिड़ियूं आहिनि जेके बोरची खाने में मरी थियूं वञनि, पर उहे औरतूं समाज में कंट्रीब्यूट करे थियूं सघनि, इन लाइ असांखे सेक्रीफाइसिस ॾियणियूं थियूं पवनि। अॼु माशाल्लाह हिकिड़ो ॿियो तव्हांखे एज़ाज़ ॾींदुसि। पहिरियों वॾे वक़्त खां पोइ अहिड़ो मुड़ुसु ॾिठो आहे जेको ज़ाल साम्हूं बि बक़ाइत ॻाल्हाए थो। घर में जेको असांखे ॿुधणो पवंदो आहे, तव्हां ज़ाल खे था ॿुधायो, इन लाइ मां बि थोरा अमर बि चयो मौक़ो मिलियो आहे, मौक़ो मिलियो आहे त साईं ॻाल्हाए अमर वठां। साहब चए थो त घर में त मूंखे ई ॿुधणो पवंदो आहे, तव्हांजा थोरा हाणे जो अॼु तव्हां मूंखे विहारो मां ॻाल्हायां थो। अच्छा, बाक़ी छा हिन में एतिरी सदाकत आहे? बिल्कुलु आहे। में सदाकत मतिलबु साईं खे घर सदाकत न आहे। इहो जस्ट जोक हुयो। जोक। ऐं असांजो छो त असांजो पंहिंजो हिकिड़ी अपब्रिंगिंग गॾु आहे, हिकिड़े ई माहौल जा आहियूं, हिकिड़ी सोच जा आहियूं, ऐं इहो तमामु हिकिड़ो ॾाढो अहम एलिमेंट आहे त जॾहिं बि शादी कजे थी त तव्हां अहिड़े जीवन साथीअ जी चूंड कयो जंहिंजी स्कूल ऑफ थॉट सेम हुजे। जॾहिं तव्हांजी सोच जो जी डायरेक्शन सेम हूंदी आहे न त पोइ मसइला न थींदा आहिनि। हाणे हिकिड़ो माशाल्लाह तव्हां ब्रॉड माइंडेड आहियो तव्हां ॿई। रसूल बख्श साहब हिन खां हिकिड़ो सवाल पुछंदा बिल्कुलु थोरो पाण बिल्कुलु पुछो। अमर साहब जी मां त होस्ट आहियां, अॼु अॼु मां होस्ट आहियां, नाज़रीन हिन वेठा वक़्तु आहिनि। असांजी फैमिली आहे टोटल। हुन फैमिली में अमर साहब जी जेका का अहिड़ी आदत जेका तव्हांखे ख़राबु लॻंदी हुजे त इहा अमर साहब में न हुजे हा। हाणे सियासी बयान न, सियासी नो बयान। नो तव्हां पाण चओ पिया अच्छा, डिप्लोमेटिक। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जी, जी, जी। तव्हांखे, माना ऑनेस्टली हा। तव्हांखे अदा वेठो आहे, अदड़ी वेठी आहे, नंढी असांजी न्याणी आहे, त जेका साईं जी सोच, अदड़ी जी सोच आहे, हाणे इहो सियासी बयान न अथव। हाणे ॾिसो माशाल्लाह हिकिड़ो ॿियो फ़र्क़ु पए थो, माना हस्बैंड जे वेहण सां सियासी हीअ बयान। अदड़ी थी वई माना। असांजी न्याणी आहे न, न्याणी आहे, वॾो आहियां सभिनि में, तव्हां खां बि वॾो आहियां। त जेका साईं जी सोच आहे, अदड़ी जी सोच आहे न, छा कि पढ़ियल लिखियल माशाल्लाह, त हिननि जो सवाल ई पैदा नथो थिए त का अणबण थींदी हुजे घर में या कंहिं बि ॻाल्हि ते क्रिटिसाइज़ थी न हुजे, साईं, सवाल ई पैदा न बचे साईं बचे। हा, हा। न साईं, न पोइ साईं। साईं तव्हां वराए प्राइमरी में एडमिशन वठो। न साईं। हाणे भले तव्हां पुछी वठो, हाणे पुछी वठो भले। साईं न साईं ईमानदारी सां नेक नीयत सां भले अदड़ी खां पुछा कयो। हा ॿुधाईंदी, हा भले ॿुधायो। ॿुधाईंदी। मां ॿुधाईंदसि, सवाल सोचे सम्झे सवाल इहो आहे त कहिड़ी ॿुधाईंदी ख़राबु आदत जेका लॻंदी अमर साहब इहे न ॾिसो इंसान कोई बि परफेक्ट कोन्हे का, परफेक्शन ज़ात अल्लाह साईं जी आहे। हर कंहिं में एब, खामियूं, ग़लतियूं जे न हुजनि त पोइ माण्हू फ़रिश्तो हुजे। जी अमर जी जेका ॻाल्हि मूंखे न वणंदी आहे उहा इहा आहे त परेशान जल्दी थी वेंदा आहिनि, केयर, छो त उहो केयर कंदा आहिनि, इन करे जॾहिं बि कुझु अहिड़ो माण्हू न परेशानी बि तव्हां हुनजी माना ख़राबु आदत बि सुठी करे था बयान कयो। बस उन हर ख़राबीअ में शेर लिखियो आहे। हा शेर, हिन में शेर लिखियो बिल्कुलु, आहे। इरशाद, जी साईं जो इरशाद। शेर थी थो वञे। इहो जेका परेशानी वारी ॻाल्हि आहे न, हा। त हिन ते मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे, ग़ज़ल आहे मुंहिंजो, तोसां मुंहिंजो तालुक़ केॾो ज़ाती आहे, ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती। वाह वाह। माण्हू सालनि साण ॻणनि था जीवन खे, वाह। साथ सां तुंहिंजे मापी मूं त हयाती आहे। हा तोसां हूंदे महकां तुंहिंजनि यादुनि में, वाह। तोसां मिलंदे तो लाइ हीअ दिलि आती आहे। हाय 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 हाय। ॾींदो तोखे अहिड़ो तोहफ़ो केरु भला, मूं अॼु तो लाइ ॻाढ़ी साड़ी पाती आहे। हाय हाय हाय। उनजो हिकिड़ो शेर आहे, हा मां वहमी न आहियां पर थो साह वञे,
हा मां वहमी न आहियां पर तो साह वञे तो जो एॾी देर अचण में लाती हाय 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 इहा जॾहिं देर थींदी आहे न त उहो परेशानी थींदी आहे। अमर साहब सॼो शेर तव्हांजो बाक़ाइदो सोनो हिकिड़े पासे पर हिकिड़ी सिट मूंखे सम्झ में न आई, तव्हां गाड़ी कीअं साड़ी पाती? इहो इन्वर्टेड कामाज़ में शेर आहे, इहो औरत थी चए बाक़ थी मूंखे चए। मां सम्झी वियुसि जस्ट मां मूंखे बि मवाद खपे न। गज़ल मां पूरो करे सम्झंदो सर, सॼी ॻाल्हि आहे। कोयल कूके या को दर्द थो झूंगारे ॼण कंहिं पंहिंजी सारी पीड़ा ॻाती आहे। यादूं काग़ज़ शेर अकेला आई ऐं तूं ही मंज़र ॼण मुंहिंजे घर जो भाती आहे। तोसां मुंहिंजो तालुक केॾो ज़ाती आहे, ॼण मूं पाती पंहिंजे अंदरि झाती आहे। इहो रजब फ़क़ीर ताज़ो कंपोज़ कयो। पर अलाए छो मूंखे ईअं थो लॻे ॼण रसूल बख़्श ॾाहिर जी असां मां जान फाती आहे। न मुंहिंजी जान कोन फाती, मुंहिंजी जान आज़ाद आहे। मूं तव्हांखे चयो न, ॾिसो साईं सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात आहे, साईं पंहिंजी पहिरीं मुलाक़ात आहे, अदिले सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात आहे। मुंहिंजी जेका ऑब्ज़र्वेशन हुई न उहा इहा हुई त इंसानु जहिड़ो बि थींदो हूंदो घर में ॿ ठिकर हूंदासीं ठड़कंदा कंहिं बि ॻाल्हि ते नंढड़ी ॻाल्हि ते ठड़कंदा हूंदा, पर जेका हिकिड़ी इंतिहा हुजे या जेके कोताहियूं हुजनि वधीक उहे हिन घर में न हूंदियूं। हाणे इहो ई सुवाल ब्रेक जो वक़्तु बि थी वियो आहे। इहो ई माशाल्लाह हिननि में वरी इहा बि आहे त हीअ का बि ॻाल्हि अहिड़ी लिकाए करे कोन माना ओपन माइंड आहिनि त ॿुधाईंदा। साईं चयो त हिननि जो जहिड़ो थींदो ई न हूंदो, छा इहा ॻाल्हि सही आहे? ॾिसो जहिड़ो न चइजे, हिनखे डिफरेंस ऑफ ओपिनियन चइजे। अनबण चऊं, तव्हांजो जेको क्लोज इख़्तिलाफ़ चऊं, इख़्तिलाफ़ चऊं, न इख़्तिलाफ़ न ॿ ठिकर ठड़कंदा बस। ठिकर हाणे न चीनी हथां उहे बि ठड़कंदा, से बि महंगा आहिनि, ठड़कंदा वञी तव्हां नुक़सान वॾो थो थी पवे। ॾिसो केरु केॾा क्लोज फ्रेंड्स हूंदा आहिनि, तव्हांजो जेको बेस्ट फ्रेंड हूंदो उन सां तव्हांजो डिफरेंस ऑफ ओपिनियन थींदो। एग्री टू बी डिसएग्री वारी जेका ॻाल्हि हूंदी आहे त जेके बि सोचींदड़ ज़हन आहिनि उहे हिक ॿिए सां काउंसलिंग कंदा, डिस्कशन कंदा, डायलॉग कंदा, पोइ कंहिं न कंहिं नतीजे ते पहुचंदा। इहो थी नथो सघे यस ऐं यस मैन थी रहिजे, कंहिं शइ ते बाक़ को ओपिनियन ॾींदी हीअ शइ हीअं न हीअं थियणु घुरिजे, मां चवंदुमि हीअं न हीअं थियणु, पर जेको साईं थो चए न त उन्हनि डिफरेंसिस खे एॾो ड्रिगो न कजे जो हिक ॿिए जी शिकिल पसंदि न अचे, हिक ॿिए सां नफ़रत थी वञे, अंदर में उहे शयूं पालजनि। मतिलबु जल्दी में तव्हां सॉर्ट आउट करे छॾींदा आहियो, किसे ख़तमु करे छॾींदा आहियो ऐं जल्दी वरी मतिलबु पेचअप कंदा आहियो। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। नाज़रीन बिल्कुलु अमर पीरज़ादो साहिबु ऐं बाख पीरज़ादो बि असां सां मौजूदु आहे, रसूल बख़्श डायरी साहिबु बि असां सां मौजूदु आहे। असां हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे। ईद जा ॾींहं आहिनि, ईद जा लम्हा आहिनि, तव्हां सभु इंजॉय कयो पिया पंहिंजनि ॿारनि सां, प्यारनि सां, दोस्तनि सां, पाड़े वारनि सां, पर क़ुर्बानी भली कयो पर पाड़े वारनि खे कॾहिं बि न मिस कजो। ऐं फ्रिजूं भरण खां बहितरु आहे, लोड शेडिंग बि ॾाढी ख़राबु आहे, गोश्त ख़राब बि थी सघे थो। हिकु ॿिए प्रोग्राम जो वक़्तु थियो आहे नाज़रीन, ॿिए प्रोग्राम ते हलूं था, उनखां पोइ मोटी अचे कंटिन्यू पंहिंजी गुफ़्तगू हितां ई स्टार्ट कंदासीं।